अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन जी अचण वारी एपिसोड में सिद्रा जेको आहे जमीला सां पंहिंजे दिलि जा हाल वंडींदी ऐं उन खे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदी त मूंसां छा अशर आहे, ऐं वञी चवंदी तूं वञ जमीला खे चवंदी गुलाम हुसैन सां मिल ऐं उन खे चओ त मां मजबूर आहियां। ऐं गुलाम हुसैन हाणे छा जवाबु ॾिए थो, उन खे सॼो हाल वाल मुंहिंजो ॾे, मां उन खां बग़ैर नथी रही सघां। जमीला बि चवंदी ठीकु आहे, तूं पंहिंजे मथां कंट्रोल कर, मूंखे चाकर जो ख़तरो आहे, भउ आहे, मां कीअं वञा, चाकर दीद में रखी वेठो आहे मूंखे। पोइ बि सिदरा उन खे कीअं बि करे मोकिलींदी गुलाम हुसैन ॾांहुं, ऐं हू जमीला नियापा खणी गुलाम हुसैन सां मिलंदी ऐं उन खे ॿुधाईंदी त तुंहिंजे लाइ परेशान आहे सिदरा, तूं कीअं बि करे हुन सां मिल। ऐं पोइ एपिसोड में तव्हां ॾिठो त शमन जे गाने ते ख़्यालनि में सिदरा ऐं गुलाम हुसैन ॾाढा डांस कयूं, ॾाढा मज़ा वरितऊं। बहरहाल अचण वारी एपिसोड में बि ईअं ई कुझु थियण वारो आहे। ड्रामो दस्तो ज़बरदस्त थी वेंदो अचण वारे एपिसोडनि में, छो त हाणे सिदरा ज़ाहिर थी आहे, जमीला गुलाम हुसैन इहे ज़ाहिर थिया आहिनि। बाक़ी सोडल त पंहिंजे दुश्मन खे हिकु हिकु करे पूरो कंदो थो वधे। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। जे वीडियो सुठी लॻी, रिव्यू सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब ऐं शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।